الطاف جوکيو, ڈائريڪٽر ڊاڪٽر بلوچ انسٽيٽيوٹ ऑफ هيريټيج ريسرچ ڄامشورو. हीउ असांजो इदारो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जे नाले ते क़ाइमु थियलु आहे, जेको 2009 में क़ाइमु कयो वियो ऐं कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां आहे. हिन इदारे जा जेके अहम मक़सद आहिनि, ख़ासि करे हेरिटेज में लोक अदब, लोक मूसीक़ी, सिंध जूं लोक रीतूं रस्मूं रवाज, सिंध जा हुनर, उन खां अलावा सिकनि जी जेका स्टडी थिए थी, या एपीग्राफी जेके कतबनि ते जेका पुराणी स्क्रिप्ट आहे उन्हनि जी स्टडी, उन खां अलावा ओरिएंटल लैंग्वेजिस, ख़ासि करे असांजा जेके पुराणा आलिम जिन अरबीअ में फ़ारसी में कमु कयो, त उन्हनि खे जीअं असां मुंतक़िल कराए नए नसुल ताईं पहुचायूं. त हिन इदारे तरफ़ां हिन वक़्त ताईं 22 किताब, बल्कि 20 किताब छपजी चुका हुया ऐं हिन बजट में, हिन साल में बजट जी अणहूंद सबबि 3 किताब छपजी चुका आहिनि, जंहिंमें हिकिड़ो तहरीर गेड़ू बाबति हीअ आहे, जेको मुंहिंजी टेन्यूर खां थोरो अॻु हुयो, अॻी छमाहीअ में, ऐं मुंहिंजी छमाहीअ में वरी 2 किताब हीअ असां पंहिंजो कोशिशि करे छपिराया आहिनि, जेको हिदायतुल मुरीदीन सारी ऐं छा काइनात क़दीम आहे. इहे फ़िलसफ़े जा किताब आहिनि. उन खां अलावा हिन इदारे में असां हिकिड़ा 2 प्रोग्राम बि कराया, ख़ासि करे लेक्चर प्रोग्राम लोक अदब जे हवाले सां, जेको पिरोली जे फ़न ते हुयो, ऐं हिकिड़ो वर्कशॉप जंहिंमें असां हायर सेकेंडरी जे स्कूलनि जा शागिर्द उहे असां मदू कया हुयासीं उन गुजारत में. त ॾाढो हिकिड़ो बहितरीनु 2 प्रोग्राम थिया. त इहो ई आहे त हीउ जेको असांजे पुराणे अदब जो जेको हिसो आहे, उहो असांजे नए नसुल ताईं पहुचे. बहरहाल पंहिंजे तरफ़ां असां जेका कोशिशि कयूं था पिया, उहा उमेद त साब पवंदी. अॼु असां हीअ 3 किताबनि जी जेका महूरत कराई, उन जे लाइ इहो ई सोचियोसीं त जेके सहाफ़ी असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे घुराए ऐं असां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो मान ॾियूं. ज़ाहिर आहे त हिकिड़ी असांखे कवरेज बि मिली थी वञे, ऐं अॻ में बि असांखे उन्हनि कवरेज ॾिनी आहे. त मूं हिन दफ़े इहो सोचियो त सवाइ अदीमनि या आलिमनि जे, इहा असांजा जेके असांजा सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि खे असां जेको हिन में शामिलु कयूं. त अॼोके ॾींहं ते उहे दोस्त असांजा आया ऐं असां हिननि 3 किताबनि जी हिकिड़ी पधिराई उहा कईसीं ऐं निहायत भलो लॻो असांखे, जो हीउ हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो नओं अंदाज़ हुयो त सिर्फ़ु सहाफ़ी दोस्त ई हुया जिन खां असां इहे 3 किताबनि जी पधिराई कराईसीं. हाणे असल में छा आहे त असां हिकिड़ो प्लान त ठाहियो हुयो सालियानो, पर उन सालियाने प्लान में कुझु रंडकूं इन करे पियूं जो हीउ कोविड जा जेके मसइला थिया, त काफ़ी असां अहिड़ा प्रोग्राम न कराए सघिया आहियूं. उन खां अलावा असांजे हिन इदारे जा अञा मसइला बि आहिनि. फ़र्ज़ु कयो त बिजली कान्हे का, गैस पाणी जी लाइन कान्हे का, असांजी जेका जो गेट या ग्राउंडिंग जेका आहे उहे असांजा अञा मसइला रहिया पिया आहिनि. त इन हवाले सां ॼण असां थोरो मुंझारे जो शिकार थियूं था प्रोग्रामनि कराइण में, पर उन हूंदे बि असां प्रोग्राम कराया आहिनि. पर फ़िलहालु छा आहे त बिजली जी अणहूंद जे करे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम नथा कराए सघूं जो माण्हू वधीक तंग थियनि. असांजो ईंदड़ प्रोग्राम, असांजो ईंदड़ जेको ख़्यालु आहे उहो इन हवाले सां ई आहे त असां मुख़्तलिफ़ उनवाननि ते जेके असांजो प्लान, सालियानो जेको प्लान ठहियलु हुयो, त उन्हनि खे असां कंटिन्यू करे लाॻीतो करे त उन्हनि ते असां वरी सेमिनार ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करायूं. ऐं ख़ासि करे असांजो मक़सदु इहो हूंदो, माना अकेडमिक साइड जे हवाले सां, त जीअं उहे शयूं आम ताईं पहुची सघनि, असांजो नओं नसुल जेको आहे सो ॼाणी सघे. ऐं ॿी कोशिशि असांजी इहा बि रहंदी त असां यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे या मुख़्तलिफ़ इदारनि जा जेके शागिर्द ख़ासि करे आहिनि, त उन्हनि खे असां मदू कयूं, नवनि मौक़नि खे उन्हनि खे मौक़ा ॾियूं. छो जो हिन इदारे तरफ़ां कुझु पंहिंजो कैश प्राइज़ बि हूंदा आहिनि कम जे हवाले सां, त असां उन्हनि खां उहो कमु कराईंदासीं इल्मी हवाले सां. ऐं असांजी हिकिड़ी ज़ाहिर एडवाइज़री हिकिड़ी कमेटी आहे, उन्हनि जे मशवरे सां ई इहो मुमकिन थी सघंदो. त बहरहाल असांजो इरादो इहो ई आहे त इहो इल्मी हवाले सां इहे कम कंदा रहूं.